कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद डिवीजन सैयद मोहसिन अली शाह डिवीजन जे समूरनि वास्तेदार अमलदारनि खे हिदायत कई आहे त हू सावणी जे इम्कानी बरसातुनि ऐं ॿोॾारी सूरताल खे नज़र में रखंदे पंहिंजूं समूरी तयारियूं मुकमल कनि ऐं मज़बूत हिकमत अमली तहत सावणी जे इम्कानी बरसातुनि ऐं ॿोॾारी सूरताल खे मोड़ ॾियण लाइ जटादार एहतियाती उपाउ वठण समेत कॉन्टीजेंसी प्लान तयार करे कमिश्नर ऑफिस में जमा कराइनि ऐं कॉन्टीजेंसी प्लान ते अमल दरामद बाबति वक़्त बहुत जायज़ो वठंदा रहनि। अहिड़ियूं हिदायतूं हुन कमिश्नर ऑफिस जी कमेटी में सावणी जे बरसातुनि ऐं इम्कानी ॿोॾारी सूरताल जे हवाले सां कयल इंतज़ामनि जो जायज़ो वठण लाइ थियल इजलास जी सदारत कंदे ॾिनियूं। इजलास में कमांडर इंडस रेंजर्स नवाब शाह, ब्रिगेडियर मोहम्मद रमज़ान, एडिशनल कमिश्नर फयाज हुसैन राहूजो, डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद अबरार अहमद जाफर, डिप्टी कमिश्नर सांगड़ इमरान उल हसन ख्वाजा, डिप्टी कमिश्नर नौशर फिरोज, कैप्टन रिटायर्ड शाहिद बिलाल राव ऐं ॿियनि ऑफिसरनि शिरकत कई। डिप्टी कमिश्नर घोटकी लेफ्टिनेंट रिटायर्ड मोहम्मद ख़ालिद सलीम ओचितो मीरपुर माथिलो पहुची मुख़्तलिफ़ बाज़ारनि, दुकाननि ऐं बैंकुनि जो दौरो करे SOP ते अमल जो जाइज़ो वरितो। इन मौक़े ते हुन अफ़सोस जो इज़हार कंदे चयो त आवाम कोरोना वायरस जे पेश नज़र एहतियाती तदबीरूं एहतियात करण में लापरवाही करे रहियो आहे, जंहिं सबबि वायरस जे केसनि में इज़ाफ़ो थिए पियो। घुर्जे त माण्हुनि खे घुर्जे त हू बाज़ारनि मां ख़रीदारी दौरान मुकमल तौर ते एहतियाती तदबीरूं अख़्तियार कनि त जीअं वायरस खे वधीक पकड़जण खां रोके सघिजे। डिप्टी कमिश्नर समूरनि बैंक मैनेजरनि ऐं दुकानदारनि खे सख़्ती सां हिदायत कई त हू SOP ते मुकमल अमल कनि। जामशोरो ज़िले काउंसिल जे मुलाज़िमनि ऐं गार्ड्स पारां कोटड़ी जे सहाफ़ी जामी शीदी ऐं संदसि साथी सहाफ़ियुनि मथां कयल हमले ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते एहतिजाज कंदे जामशोरो डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब जे सहाफ़ियुनि KK बिरोही, रब नवाज़ अबड़ो, सदरुद्दीन जुड़िजो, हयात मीराणी ऐं ॿियनि चयो त वॾी अॻु ज़िले काउंसिल जे बजट इजलास दौरान कवरेज दौरान 62 माण्हुनि जे चुच ते कोटड़ी जे सहाफ़ियुनि जामी शीदी ॿिनि ते तशदुद करे उन खां मोबाइल फ़ोन फुर कया विया, जंहिंजी हू सख़्त लफ़्ज़ में मज़म्मत कनि था। उन्हनि मुतालबो कयो त सहाफ़ियुनि सां इंसाफ़ करे खेनि तहफ़्फ़ुज़ फ़राहम करे हमले आवरनि ऐं गार्डन खे गिरफ़्तार करे मथनि केस दाख़िल कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk